असां शेयर कयूं पिया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू ईरान ते हमिलो करण जो फ़ैसिलो करण लाइ वधि खां वधि 2 हफ़्ता वठंदो। ईरान में ज़मीनी फ़ौज लाहिण आख़िरी हल हूंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त इसराइल वटि एतिरी सलाहियत नाहे जो हू ईरान जे जोहरी सलाहियत ख़तमु करे सघे। हू ईरान सां ॻाल्हाईंदा, ॾिसूं था कहिड़ो नतीजो निकिरी सघे थो। ख़बर शामिल कर रहिया आहियूं, अव्हांखे आगाह कंदा हलूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू ईरान ते हमिलो करण जो फ़ैसिलो करण लाइ वधि खां वधि 2 हफ़्ता वठंदो। ईरान में ज़मीनी फ़ौज लाहिण आख़िरी हल हूंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त इसराइल वटि एतिरी सलाहियत नाहे, हू ईरान जे जोहरी सलाहियत ख़तमु करे सघे थो। हू ईरान सां ॻाल्हाईंदा, ॾिसूं था कहिड़ो नतीजो निकिरे थो। ट्रंप जो चवणु हो त ॻाल्हियुनि खां अॻु फायरबंदी चाहियां थो। ईरान इसराइल सूरत हाल ते नज़र आहे। अमेरिकी सदर जो वधीक चवणु हो त ईरान जे एटमी सलाहियत बाबति तुलसी ग़लति चयो। हू इराक जंग जे ख़िलाफ़ हुयसि। ख़बर शामिल कर रहिया आहियूं, अव्हांखे आगाह कंदा हलूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान जी एटमी सलाहियत बाबति तुलसी ग़लति चयो। हुन चयो त ईरान एटमी मवाद लाइ मवाद जमा करे छॾियो हो। ईरान हमले बाबति अञा कुझु बि नथो चई सघिजे। रुकजणु घणो ॾुखियो हूंदो।